अल्लाह फरमा दो ये न थींदो त तव्हां ईमान आंदो जन्नत में हलिया वेंदो न मां आज़माईंदो मां वॾा वॾा चयो सहाबा अहल बैत जे मथां इम्तिहान आया एतिरा इम्तिहान आया जेके बयान करण खां मथे आहिनि मां छा बयान कयां मूंखे कहिड़ी ताक़त आहे रसूलुल्लाह जे सहाबा जे मथां अहल बैतन जे मथां एतिरा इम्तिहान आया बच्चा त कुर्बान आहिनि वतन त कुर्बान आहे माल त कुर्बान आहे ख़ुदा जी ज़ात ॾिसे थी पंहिंजूं जानियूं भी कुर्बान क्यों पर सोने मोहम्मद जी गुलामी ऐं रब जे दीन ऐं अरबी मोहम्मद जे दीन ऐं रब जे कुरान मजीद जी दामन न छॾियूं उहे भी त जवान हा जबल लुॾी पवंदा हा पर उन्हनि जे ईमान में लोॾो न ईंदो हो तॾहिं फरमाए थो जाननि में आज़माईंदो मां बुखां ॾेई आज़माईंदो मां मेवनि में बागनि में आज़माईंदो मां वाह ख़ुदा तुंहिंजी ताक़त असां इम्तिहान जहिड़ा त न आहियूं असांजे मथां छॾ जो फजल फरमाए छो तो हो अल्लाह जी रहमत मो क्या थी बोले बानो मुझो माखो फजल जी तलब करे बानो मुझो माखो रहमत जी तलब करे तमा करीम बिया रहीम बिया ज़ालिक फजलुल्लाह युती मन यशा वल्लाहु वासिउन अलीम वो अल्लाह जंहिंखे चाहींदो आहे उन ते फज़ल कंदो आहे छो त कुशादे फज़ल करण वारो अल्लाह वाह मुंहिंजा रब जंहिंखे तूं चाहे जंहिंखे तूं घुरे जंहिंखां तो दीन जो कमु वठे वो मर्ज़ीअ जो मालिक आहे ॿुधो मुस्लमान ॿुधो कलमे वारो घर वेठे दीन मिलियो आहे घर वेठे क़ुरान मिलियो आहे असां वटि क़दुरु कोन्हे को हे क़ुरान रत जा दरिया पार करे आयो आहे हिन क़ुरान तूं उमर जहिड़ो जवान कुर्बान उस्मान गनी जहिड़ो जवान कुर्बान सोने अली जहिड़ो जवान कुर्बान हसन से जहिड़ो जवान कुर्बान हुसैन सईं जहिड़ो जवान कुर्बान पर ॿुधो उहो नबी साईं जो चाचो अमीर हमज़ो आहे ओ जेको नबीअ ते मथां पहरा ॾींदो हो उहो बि रसूलुल्लाह जो चाचो दीन तो कुर्बान थी वियो 11 टुकड़ा थी वियो नक जी चोटी कटी वई आहे गले जो ॿाहिरि कढियो वियो आहे आंडा जंहिंजा ॿाहिरि कढिया विया आहिनि पेरनि जूं आंगुरियूं कटियूं वयूं आहिनि फरमाई या अल्लाह मुंहिंजो चाचो बि तो रब जे तौहीद तो कुर्बान थी रहियो थी नबी से जी पुफी थी डुकंदी अचे रसूलुल्लाह फरमायो इनखे पोइते मोटायो मता मुंहिंजे चाचे ते जज़ा फज़ा करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था हुज़ूर जी पुफी थी चवे कुर्बान वञाए सोना अरबी मोहम्मद करीम मां जज़ा फज़ा करण न आई आहियां मां पार कढण न आई आहियां पतो पियो आहे त मुंहिंजे अधे खे बेदर्दीअ सां शहीद कयो आहे हे त हिकु अधो हमज़ो आहे सवे मूंखे ॿार हुजनि मां तो अरबी मोहम्मद जे दीन रब जे क़ुरान तो कुर्बान करे छॾींदसि नज़र त कयो अहिड़ियूं हस्तियूं बि कुर्बान थी वयूं उहो मरा जे काबतुल्लाह जो दरवाज़ो खोलियो आहे उहो मरा बाब इरकम दरवाज़ो आहे सफ़ा मरवे जे पासे ॾों इरकम सहाबी हो रसूलुल्लाह उते वेठा उमर उते आयो हो गोॾा अदब जा झुकाए मुंहिंजे मोहम्मद अरबीअ जो ग़ुलाम बणियो हो नबी था फरमाइनि उमर बहादुर बि तूं वॾो आहे हेॾो तुंहिंजो नालो हो भला मूंखे ॿुधा त सयूं छाजे करे रोई रहियो आहे चवे थो सोना ॿी ॻाल्हि जे करे न रोनो आहे अधीअ भेण जे ज़ुबान मां जेको मां रहमत वारो क़ुरान ॿुधो आहे उन क़ुरान मां उमर बहादुर खे बि रुआरे छॾियो आहे वाह क़ुरान मां तुंहिंजे लफ़्ज़नि तो कुर्बान वञा भेण क़ुरान पई पढ़े ताहा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्का इल्ला तज़किरतल लिमन यख्शा कुरान में एॾो असर आहे बादशाहनि खे कुरान रुआरे विधो जाफर तैयार कुरान पढ़े थो हुजे को जेको नजाशी बादशाह जे अखियुनि मां ॻोढ़ा हुजे नार अखियुनि मां वही पिया अथसि उते जो उते साईं खे ॼाणी रसूलुल्लाह जो ग़ुलाम थो बणिजे चवे थो अर्ज़ु थो करे साईं मूंखे कलमो पढ़ा छा थो चए सोणो सो नजाशी बादशाह खे हज़रत जाफर तैयार थो चवे होश संभाल जाए नजाशी उबार में कलमो न पढ़ाईंदो मां मता पोइ ते मोटी पई वाजिबुल क़त्ल
मुअत्तल बणजी पवंदे बच्चा छॾणा पवंदई घरवारी छॾणी पवंदई रैयत छॾणी पवंदई बादशाही छॾणी पवंदई चवे थो जल्दी कर देर न कर मां सभु कुझु छॾियो अहिड़ो क़ुरान ॿुधायो थी जे क़ुरान मूंखे रुआरे वेंदो आहे वारो कर पढ़ाए कर मो हयाती ते इतबार नाहे मतां मां मरी वञा उहो नजाशी पर पुट कलमो पढ़ी मुंहिंजे हुज़ूर जे मथां नबीअ जो ग़ुलाम थो बणिजी वञे क़ुरान अहिड़ी हस्ती आहे उहो नजाशी दुनिया मां लॾे थो मलाक रहमत जा जनाज़ो खयूं था अचनि नजाशीअ जो रसूलुल्लाह ॾे पैगाम पहुची वियो साईं हो नजाशी अची रहियो आहे जे पर पुट तो ते कलमो पढ़ी ईमान आणे जेको मुस्लमान थी चुको रसूलुल्लाह निहारनि था जंहिंजो जनाज़ो रहमत जा मलाक था खयूं अचनि साहबनि पुछा कई साईं तिखा था वञो हे केरु कंहिंजो जनाज़ो आहे कि हे उहो नजाशी आहे जे मागे ॾिठो बि कोन हो अन ॾिठे जे मुंहिंजे सहाबीअ जे ज़बान मां क़ुरान ॿुधी कलमो पढ़ी मुंहिंजो ग़ुलाम बणियो हो अॼु उनजो जनाज़ो रहमत जा मलाइक दा खयूं अचनि क़ुरान में एॾो असर आहे उहो उमर जहिड़ो जवान बि अखियुनि मां नार थो पाणीअ जा वहावई रसूलुल्लाह खे थो अर्ज़ु करे सुहिणा मूंखे कलमो पढ़ायो मां तव्हांजो ग़ुलाम बणिजा तूं बि सचो आहे तुंहिंजो दीन बि सचो आहे क़ुरान नाज़िल कियो आहे उहो बि सचो आहे पढ़ायो कलमो त मां तव्हांजो ग़ुलाम बणिजा झट न गुज़री रसूलुल्लाह फरमायो तयारी कयो त निमाज़ पढ़ूं उमर थो चए सुहिणा निमाज़ काबे में पढ़ी वेंदी उमर काफ़रनि जो वॾो ज़ोर आहे साईं पोइ मुंहिंजे ईमान आणण जो फ़ाइदो कहिड़ो थियो आहे तलवार खई अथई हथनि में घिटीअ में होका ॾेई आयो आहे ओ मके वारो जंहिंखे बच्चा यतीम कराइणा मां उमर सां मुक़ाबिलो करे जंहिंखे ज़ाला बेवाहियूं करायूं मां उमर सां मुक़ाबिलो करे अॼु मां मोहम्मद करीम जे मथां कलमो पढ़ी नबीअ जो ग़ुलाम बणिजी आयो आहियां घिटीअ में होका ॾेई आयो आहे चवे थो चढ़ बिलाल मिंबर ते ॾे आज़ान बिलाल थो चए मां जेका पहिरीं आज़ान ख़ुशीअ में ॾिनी आहे उहा मूंखे यादि कोन्हे उहा मां बिलाल जी आज़ान वञी सतनि आसमाननि ताईं पहुती सभु चओ सुभान अल्लाह वाह ख़ुदा तुंहिंजी ताक़त जंहिंखे तूं घुरे दुआ त रसूलुल्लाह घुरी या उमर मुस्लमान कर या अबू जहल मुसलमान कर अर्श वारो तो चे मुंहिंजा नबी मोहम्मद दुआ तो घुरी नाला तो वरता चूंड मां कई उमर तुझो ग़ुलाम बणजण अचे थो उमर जे बारे में दुआ तुझी मंज़ूर मां कई उहो उमर जहिड़ो जवान ये काबतुल्लाह जो दरवाज़ो खोलियो थी काबे में जेके पुत रखियल आहे उहे भॻा सोणे अलीअ थी पर काबे जो दर सोणे उमर खोलियो थी जो नबी था फरमाइनि प्यारे अलीअ खे अली ये मथी कतार बुतनि जी जेका रखी आहे इहा तूं ड्राए चवे थो सोना मां कीअं पुॼा नबी था फरमाइनि मुंहिंजे कुल्हे ते बि साईं मां तव्हांजे नबूअत जे कुल्हे मुबारक ते कीअं बीहां तव्हांजे नबूअत जे कुल्हे मुबारक जे विच ते नबूअत जी मोहर लॻल आहे जंहिं ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह लिखियल आहे इन ते मां कीअं बीहां नबी था फरमाइनि अल्लाह मुरफ़उ कुल अदब ओ मर जेको ओ सोहणा अली जेको अमर आहे उहो अदब खां मथे आहे इहो तूं बहादुर आहे ॿिए खे ताक़त ई कान्हे का इहा मथी कतार बुतनि जी ड्राए त दुनिया खे पतो पए त अली असदुल्लाह ख़ुदा जो शेर आहे बुत चओ जेके भॻा थी इहे सुहिणे अलीअ भॻा थी काबे जो दरवाज़ो जेको खोलियो थी उहो सुहिणे उमर खोलियो थी उहो उमर जहिड़ो जवान बि क़ुरान तां क़ुर्बान थो थिए जॾहिं धकु लॻो आहे सुहिणे उमर खे शुरू लॻो आहे अम्मा आशा ॾे न्यापो ॾे वारे मोकिलियईं अम्मा मां अन क़रीब दुनिया मां लॾण वारो आहियां रसूलुल्लाह जे रोज़े में हिकिड़ी जॻह आहे इजाज़त मिले त मां जेकर पाण रखरायां ॿुधो दुनिया वारो अम्मा आशा ॾे पैगाम छो वियो थियो त हुजरो मुंहिंजे अम्मा आशा जो हो हेॾो हिकिड़े पासे ॾो रसूलुल्लाह आरामी आहे ॿिए पासे ॾो अम्मा आशा जो बाबो अबू बकर सिद्दीक़ आरामी आहे हिकिड़ी जॻह रोज़े में अम्मा आशा न्यापो ॾे वारे मोकिलियो इहा जॻह त मां पंहिंजे लाइ रखी हुयमि पर जे उमर जो रायो आहे त मूंखे मंज़ूर आहे छो त मां पंहिंजे घोट बि मोहम्मद करीम खां ॿुधोमि जो पाण फरमायूं हे ॾिसो था केरनि से हे अबू बकर आहे हे केरा चए उमर आहे फरमायूं क़बर में बि टई गॾु हूंदासीं हशर में बि टई गॾु उथंदासीं जन्नत जूं मारियूं घुमंदासीं बि टई गॾु हूंदासीं सभु चओ सुभान अल्लाह
अम्मा आशा चयो जे उमर जो रायो आ त मांखे भी मंजूर आ उहो उमर जहिड़ो जवान कुर्बान थी वियो चयो हिन क़ुरान तो उमर उहो जवान हो जेको खत लिखंदो त दरिया वही पए उमर जहिड़ो जवान